नाज़रीन, सुलेमान वसाण खां मां इहो ई पियो पुछां साहीअ खां अॻु में त जीअं किताब जी रसद, उन जी रसाई ॾुखी आहे ऐं मोबाइल आसान आहे, ईअं ई वरी मोबाइल ते जेकॾहिं ॾिसजे त रीडिंग पढ़णु ॾुखियो आहे ऐं ॾिसणु सवलो आहे, व्यूइंग सवलो आहे, त इन ते सुलेमान वसाण छा चवंदो? तव्हांजी ॻाल्हि सां मां बिल्कुलु सहमत आहियां, पर इहो सिर्फ़ु किताबनि जे हद ताईं न, इहो होम ओवरऑल माण्हू मुख़्तसर ॾे वञे पियो, या वीडियोस बि जेके शॉर्ट वीडियोस डिघियूं वीडियोस केरु कोन थो ॾिसे, डिघियूं डॉक्यूमेंट्रीज़ माण्हुनि छॾे ॾिनियूं। सही था चओ। त हाणे कहाणी बि मुख़्तसर थी वई आहे, शाइरी मुख़्तसर कान थी थिए, गज़ल त गज़ल ई थींदो। उहो हुई मुख़्तसर। इहो तव्हां सही था चओ त इन तरफ़ बिल्कुलु वञे थो, पर पोइ बि किताब पढ़ण जो रुझान घटियो न आहे। आत्म कथाऊं जेके बि आहिनि उहे माण्हू पूरियूं पढ़नि था। वेरी गुड। नावल माण्हू पूरो पढ़े थो, दिलचस्पी वधे थी। कहाणी माण्हू पूरी पढ़े थो। ऐं मां इहो नोट कयो आहे त मां सवेर ॻाल्हि पे कई, जंहिं दोस्त खे असां किताब ॾिनो, नेठ गूंगे ॻाल्हायो कंपोज़ करण लाइ, त मां हुनखे चयो त तूं जेको टाइप कंदो वञी त मूं ॾे मोकिलींदो वञि त असां हिनखे इन जी प्रूफ रीडिंग कंदा वञूं। हा, इहो कमु आसान थी त हुन 2-3 किस्तनि खां पोइ मोकिलणु छॾे ॾिनी, त मां फोन कईमांसि, मां चयो यार हे तूं मोकिल त सही न। चई यार मां टाइप त कयो आहे, पर पहिरियों पढ़ां त सही न, टाइपिंग वक़्तु मज़ो नथो ॾे। हे एॾो दिलचस्प आहे, मां पहिरियां पढ़ी वठां समूरो, पोइ थो ॾियां। सही ॻाल्हि आहे। सुठी शइ पाण ई तव्हांखे इन्वॉल्व कंदी, सुठी जेका बि लिखणी आहे उहा अॼु बि ईअं ई, पोइ उहो कॉलम छो न हुजे, उहा ऑटोबायोग्राफी छो न हुजे, माण्हू पढ़नि था। हा, इहो ज़रूरु आहे त पढ़ण जो रुझान पहिरियां खां घटियो आहे, पर ॿिए पासे किताब छपजण जो तइदाद जेकॾहिं तव्हां ॾिसंदव उहो त हर साल वधे थो। थोरे जो चयो इहो थो वञे त किताब महांगो बि खपे बि नथो। तव्हां पब्लिशर्स खां पुछो, तव्हां मार्केट जी हिकिड़ो दफ़ो वञी सर्वे कयो, तव्हांखे किताब हर साल वधीक छपंदे मिलंदा। असां वटि त उहे किताब बि आहिनि जेके छपिया ई कोन्हनि के, ऑनलाइन मौजूदु आहिनि। वाह, हुननि चयो त रखी छॾियो। रसूल मेमण जा 2 किताब असां पहिरियां रखी छॾिया, उहे छपिया पोइ ईअं आहे, माण्हू पढ़नि था शयूं। पर तव्हांजी ॻाल्हि सही आहे त मुख़्तसर जे तरफ़ वञनि था, स्क्रीन जेका आहे वीडियो वारी, उन ज़ाहिरी उहा वधीक इफेक्टिव थी रहे। अच्छा, हाणे जेको दौर अचे पियो, या जीअं असां ॿियनि अंग्रेज़ी या उर्दू ॿोलियुनि जा ॾिसूं था, ऑडियो बुक्स आहिनि, वीडियो बुक्स आहिनि, त तव्हांजो मुस्तक़बिल में को अहिड़ो इरादो आहे, को अहिड़ो प्लान आहे सिलसिला सलामत खां कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं थियनि जेको माण्हू बसि कंहिं बस में या कंहिं सफ़र में, जहाज़ में हुजे, बसि ईयरपोड्स लॻा पिया हुजनि ऐं ऑडियो बुक तां अखियूं बंदि करे ॿुधंदो वञे किताब सॼी? तो कुझु दोस्तनि इंडिविजुअली इन ते कमु कयो आहे। अच्छा। कुझु नावेल, कुझु कहाणियूं, इहे यूट्यूब ते तव्हांखे मिलंदियूं। असां इहो को कमु कोन कयो आहे, छो त असां वटि एॾो घणो किताबनि जो तइदादु आहे जो, ऐं ॿियो इन लाइ जेका अरेंजमेंट खपे, जेके रिसोर्सिस खपनि, उहे असां वटि न आहिनि। त इहो हिकिड़े, असां सिर्फ़ु इन इंतज़ार में आहियूं त थोरे अरसे खां पोइ कुझु सालनि में टेक्स्ट स्पीच ऐं स्पीच टू टेक्स्ट सिंधीअ जी वाह अची वेंदी। ज़बरदस्त। ऐं पोइ इहे सभु शयूं जेके इहे ॾाढो आसान जेके असां सोचूं था, इहे बि थींदियूं ऐं इहे थियणियूं आहिनि। न, हाणे बि कॾहिं असां सोचींदा आहियूं त हाणे मूंखे को मज़मून लिखणो आहे या कुझु ॿियो कुझु लिखणो आहे, लिखण जो या टाइप करण हिकिड़ो ॾुखियो आहे, पर अहिड़ो को हुजे जेको ईअं ॻाल्हाईंदा वञूं ई लिखिबो वञे, इहा त वॾी सहूलियत थी वेंदी। मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे हिकिड़ो सॉन्ग ॾिनो त इहो मूंखे टेक्स्ट मिले, त सिंधीअ में हो कलाम, ऐं हुन मूंखे कंपोज़ करे ॾिनो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुन में ग़लतियूं घणियूं जेके मां ठीकु कयूं, पर मां हिन जो मक़सदु आहे त इहे सभु शयूं थियण वञनि पियूं। वेरी गुड। मुख़्तलिफ़ मरहलनि में आहिनि ऐं न दुनिया अञा वधीक अॻिते वेंदी। पर हा, इहो ज़रूरु आहे त इन ते जेको कमु थियणु खपे संजीदगीअ सां, इहो कमु को हिकु माण्हू या ईअं जेकॾहिं तव्हां चओ 4 ॼणा गॾिजी कनि, इहो मुश्किल आहे। हिन लाइ इदारा आहिनि जिनखे कमु करणु खपे, ऐं हिकिड़ी वॾी बजेट आहे
सकाफ़त खाते जी सिंध जे मुख़्तलिफ़ मिनिस्ट्रीज़ जी न सोचनि वेहनि हाणे हिते था अचूं सकाफ़त खाते ऐं हुकूमतुनि ते त ठीकु आहे इन में असांखे को एतिराज़ न आहे त मेला मलाखड़ा इहे सभु हे कनि था ऐं करण बि घुरिजनि उन्हनि जो बि हिकिड़ो अफ़ादियत आहे उन्हनि खां इनकार कोन्हे उन्हनि जे अहमियत खां हर शइ जी पंहिंजे पंहिंजे जाइ ते अहमियत आहे पर हिकिड़े ॾींहं जे ॿ टनि लेक्चरनि ऐं ॿ टनि नाच गाननि खां पोइ उहा ॻाल्हि वरी ख़तम थी वञे पर तव्हांजो कमु जेको रहणो आहे ऐं उहो जेको सदाईं रहणो आहे इन ते छा कॾहिं हुकूमत या कंहिं वज़ीर तव्हां सां राब्तो कयो या को अहिड़ो सिलसिलो थी सघे थो त तव्हांखे फुली हिकिड़ो का बजट ॾिनी वञे तव्हांजे कम खे हिकिड़ो वधीक हिकिड़ो ड्यू रेस्पेक्ट ॾिनी वञे फ़िलहालु त तव्हां सिंध जे इश्क में कयो पिया पर इहो इश्क खे जेकॾहिं अञा थोरो बहितर कजे ऐं सपोर्ट ॾिजे हिकिड़ी फाइनेंशियल या इहा मुमकिन आहे असां पहुच कई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जा जेके सकाफ़त जा वज़ीर आहिनि ऐं न सिर्फ़ु उन्हनि सां पर हिन वक़्तु जेको आहे साईं ज़ुल्फ़कार शाह उन ताईं पहुच कई मां हुन सां इलाही दफ़ा फ़ोन ते ॻाल्हायो मां चयो सर असांखे वक़्तु ॾियो हिकु मुलाक़ात में चयो पर असांखे उहो टाइम ऐं वक़्तु न मिलियो ऐं असां तव्हां ॼाणो था उहे माण्हू न आहियूं जेके पोयां पवण वारा आहिनि त बसि इहे मिले इहो असांखे कोन थो लॻे बाक़ी जेके इदारा आहिनि न उहे कमु कनि ऐं उहे जेकॾहिं चाहिनि था त हिकिड़ो कंसोर्शियम ठाहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे कमु सौंपनि हीउ कमु तव्हांजो आहे करे ॾियो छो त इदारा ठाहे उते माण्हू परमानेंट रखी ऐं जेका बजट अचे थी उहा त सॼी तव्हांजी पोइ पेंशन ऐं पघारुनि में हली थी वञे कमु कोन थो थिए अरबे रुपयनि जी बजट आहे करोड़े रुपया हर साल अचनि था पुछूं था छा थियो चवंदा साईं त पघारुनि में हलिया विया हे त हिननि शयुनि में हलिया विया ही दौर उहो आहे ई कोन इहे कम सभु प्रोजेक्ट बेस थींदा ऐं ॾिबा बाबा हे कम तव्हां केतिरे में करे ॾींदो असांखे ही शइ आहे इहा ठाहे ॾियो माण्हू मिली वेंदा मार्केट आहे ही तव्हांखे हितां न त कंहिं ॿिए मुल्क मां माण्हू मिली वेंदा इहो सभु करण लाइ शयूं थी सघनि थियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि कुझु इदारा कमु कनि पिया पर उन्हनि जो हाणे छा चइजे टीमूं ई मौजूदु कोन्हनि के उते इदारा आहिनि बजट आहे टीम कनेगा ऐं वरी जिते आहे त वरी हा हिक ॿिए खे छिक छिका लॻी पई आहे पटका दूर करे था छॾनि हिक ॿिए जा ॾाढो ॾुखियो आहे असां वटि माण्हू वरी कुझु अहिड़ा आहिनि जेके कमु करे वॾो थोरो था कयूं असां सिंधी समाज ते सिंधी क़ौम ते त मां हीअं करे छॾियो इन्हनि शयुनि ॾाढो ऐं असांखे बि मायूस थी विया आहियूं असां असल में इहे जेके ताज़ा वाक़िया थिया इन्हनि ओवरऑल अवाम में हिकिड़ी वधीक मायूसी फैलाई त या जेकॾहिं तव्हां उर्दू वारो त कोई माण्हुनि लिखियो त कॾहिं उर्दू वारे त कोन चयो आहे त मां ॿोलीअ ख़िदमत लाइ हे छॾियो इहो असां वटि रुॻो छो थो थिए सिर्फ़ु सिंध वटि ऐं सिंधी माण्हूअ वटि ॻाल्हि इहा आहे त मां वरी बि इहा ॻाल्हि कंदुसि त बजट इन्हनि इदारनि जी केतिरी आहे थोरी आहे जिन जी इन्हनि खां 100 दफ़ा वधीक आहे उन्हनि जो त बहस ई कोन थो थिए सही ॻाल्हि आहे कुझु माण्हुनि जा वरी हिते वेस्टेड इंट्रस्ट हूंदा आहिनि कंहिंखे फेल करण लाइ त जीअं मां अचां या कुझु ॿियो थिए कमु थियणु खपे ईअं इदारे खे बंदि करे छॾणु या सभु कुझु ज़ीरो करे छॾणु इहो कंहिं तरफ़ फ़ाइदेमंद न आहे छो त दुनिया जंहिं तरफ़ वञे थी असांखे ओॾां वञिणो पवंदो जे न वेंदासीं त पंहिंजी ॿोलीअ जे बका जो मसइलो आहे ॿोली ॻाल्हाइणु ॿोली रहंदी तॾहिं जॾहिं तव्हांजी ॿोली मतिलबु स्कूल में पढ़ाई वञे तव्हां ॻाल्हायो उहा मार्केट जी ॿोली हुजणु खपे असां वटि मार्केट जी ॿोली तेज़ीअ सां ख़तमु थींदी पई वञे असांजे बोर्ड सिंधीअ में कोन्हनि के हाणे की स्कूलनि में सिंधी कान थी पढ़ाई वञे पॉलिटिकल इशू वॾो आहे इहो जंहिं ते इहो सभु कुझु हुजणु खपे इन खां पोइ आहे तव्हांजा दुनिया जा जेके सोर्स आहिनि टेक्नोलॉजी आहे या ॿिया आहिनि उन में सिंधी ॿोली हुजणु खपे जे न हूंदी त माण्हू रोमन ऐं ॿियनि ॿोलियुनि ॾे हलिया वेंदा नतीजे में ॾाढो ॾुखियो थींदो अॻिते तव्हां इन सूरत हाल खे कीअं था ॾिसो ईंदड़ 10-15 सालनि खां पोइ सिंधी ॿोलीअ खे ख़तरो आहे नाहे या उहा अञा बहितर थींदी अञा वधीक वाद वीज कंदी सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो कोन्हे मुंहिंजी नज़र में लोॾा लमा आहिनि ॾुखियायूं ज़रूरु हूंदियूं पर सिर्फ़ु रहिया ईंदा ऐं कम थींदा
ॾिसो कुझु कम त अहिड़ा आहिनि तव्हां भले न कयो, यूनेस्को ॿोलियुनि खे बचाइण जे लाइ उहो बि कमु करे पियो, इवन गूगल माइक्रोसॉफ्ट इहे बि सपोर्ट कंदा, पर असां वटि सिर्फ़ु टीम उन्हनि खां सपोर्ट वठण वारी हुजे। सरकारी इदारे जो कमु हूंदो आहे त उन्हनि सां लिख पढ़ करे, छो त मूंखे एज़ इंडिविजुअल माइक्रोसॉफ्ट या ॿिया इदारा मदद कोन कंदा, बिल्कुलु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे कंदा, इदारे खे कंदा, छो त उहो आहे इन्हनि इदारनि खे वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। असां हुननि सां कमु कंदासीं, हुननि खे जेका मदद खपे, जेके शयूं करणियूं आहिनि, असां वेहूं था ॿुधायूं था त छा छा करणु खपे, त उन खां पोइ वरी हू कंहिं ॿिए जे चवण ते लॻी उन कमनि खे वाइंड अप न कनि, मतिलबु इहा वॾी ॻाल्हि आहे। त असां जेका शइ हुननि खे हिकिड़ी वेही MOU साइन कयूं या हुननि खे ॿुधायूं त हे कमु हीअं करिणो आहे पाण खे गॾिजी करे, ऐं वरी को ॿियो माण्हू ॿाहिरां अचे उहो पंहिंजी ब्रीफिंग ॾेई वञे, उहो सॼा कम बंदि थी वञनि, वाइंड अप थी वञनि, इहो कंहिं बि तरह सुठो कोन्हे। एॾियूं वॾियूं रक़मूं न हूंदियूं आहिनि इन्हनि कमनि लाइ, मिलियंस रुपीज़, मतिलबु 20 लख या 40 लख या 50 लख सिंध गवर्नमेंट जे बजट लाइ कुझु कोन्हे। तव्हां कमु करायो, इन्हनि नौजवाननि खे इन्हनि खे आणियो उन्हनि इदारनि में, पर तव्हां चओ त न मुफ़्त में कमु थिए, हिन दौर में इहो ॾाढो ॾुखियो आहे, हर माण्हू पंहिंजो वक़्तु ॾिए ऐं मतिलबु उनखे कुझु मिले कोन, ॾाढो ॾुखियो आहे। हर माण्हू, तव्हां छा इहा तवक़ा कंदव त मुंहिंजो बल्ब ख़राबु थियो आहे, पखो ख़राबु थियो आहे, मां इलेक्ट्रीशियन खे घुरायां ऐं उहो फ्रीअ में कमु करे? तवक़ो ई न रखंदव न तव्हां, उहो आयो आहे उन कमु कयो आहे, उनखे उजूरो खपे। असां वटि माण्हू मौजूदु आहिनि, ॿियो इहो त असां वटि फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे, असां वटि शयूं रुली थियूं वञनि, हर माण्हूअ जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू अचे थो। असां वटि लिसानियात जा माहिर सफ़ा घटि आहिनि, ॿोलीअ जा माहिर आहिनि, अदब में PhD घणा थियल आहिनि, पोइ नतीजे में छा थो थिए, हर माण्हूअ जी पंहिंजो ख़्यालु आहे, उहे रुली थियूं वञनि शयूं, उन्हनि खे अमली जामो कोन थो कराए वञे। असांजी टीम में कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके ॾाढो डेडिकेटेड आहिनि, ऐं न उन्हनि जी डेडिकेशन जे करे ई त कमु हले पियो। मां थोरो इहो ॿुधायां त उहे माण्हू आहिनि जेके स्क्रीन जे बैक ते आहिनि। मूंखे त अञा सॼी सिंध सुञाणींदी आहे, सिंध खां ॿाहिरि माण्हू सुञाणींदा आहिनि, लखे मोहबतूं मिलंदियूं आहिनि। मूं जहिड़ो माण्हू जंहिंखे एतिरी घणी मोट मिली आहे सिंधी माण्हुनि जे तरफ़ां, उहा तमामु घणी आहे, अणमई आहे, माप ई नथी सघिजे। असां सां गॾु टीम आहे सजाद चन्ना, जंहिं पहिरियों किताब घर जो जेको पहिरियों कॉन्सेप्ट हो उहो सजाद चन्ना जो, उहो ई उनजे पोयां हुयो। लफ़्ज़ी कार जॾहिं असां लॉन्च कयो हो, उनजे पोयां बि सजाद चन्ना जी महिनत। सजाद सां बि हिकिड़ी कचहरी रखूं था। उन खां पोइ असांजी टीम में हिकिड़ो दोस्त आहे उबैद थईन, जेको इहो हाणोके सूरताल में उनजो नालो ज़ाहिर थी पियो जाइन ते आयो, पर उहो हिन वक़्तु दुबई में आहे, सुठो छॾे वियो। पर असांजो किताब घर जेको हिन वक़्तु मौजूदु आहे, उहो हुजे, फ़ोन सर्वर असांजो जेको आहे उहो हुजे, या एंड्रॉइड एप्स जेके बि आहिनि उनजे पोयां इहा सॼी महिनत राति ॾींहं जी उबैद थईन जी आहे। ग्रेट। ऐं वरी अञा असांजे वेबसाइट जी सिक्योरिटी जा मसइला आहिनि, वॾा सभ खां वॾा मसइला त इहे हूंदा आहिनि। इन जे पोयां असांजो दोस्त दादू में वेठो आहे, चारण साहब, आमिर ज़िया चारण, जेको शुरूआती टीम जो हो। उन वक़्तु हुन सिंधी ॿोलीअ जो कीबोर्ड सिंध सलामत फोरम ते ठाहियो हो, जॾहिं ॿियनि सभिनी ॿोलियुनि वटि अंग्रेज़ी जा कीबोर्ड हूंदा। उन वक़्तु हुन कयो, उहो अॼु बि असांजे हिन टीम जो हिसो आहे। पर इन्हनि सभिनी खां वधीक रूह रवां ऐं हलाइण वारो, जॾहिं असां परेशान थींदा आहियूं त उहो ई हल कढंदो आहे, उहो रशीद समूह आहे। इहा हिकिड़ी टीम आहे जेका इहा अलाह कंदो त तव्हां सॼी टीम ख़ुशि हुजो। तव्हांजी ख़िदमत, तव्हांजी महिनत हमेशह यादि रखी वेंदी। हींअर बि उहा तमामु अहम आहे, ऐं मां सम्झां थो त वक़्तु गुज़रण सां इन जी अहमियत जो अंदाज़ो सिंध खे, सिंधी माण्हुनि खे अञा वॾो थींदो। सुलेमान, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इहे ॻाल्हियूं ॿुधायूं। नाज़रीन, सुलेमान वसाण जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध सलामत वेबसाइट बारे में, सिंधी ॿोली अदब जे बारे में। ऐं सुलेमान हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कई त असां हुकूमतुनि सां बि विच में जे वज़ीरनि सां राब्तो कयो, पर उन्हनि को ख़ातिर ख़्वाह जवाबु न ॾिनो, ऐं असां बि उन्हनि खे घणो पोयां न पियासीं, फॉलो न कयोसीं। पर अॼुकल्ह ही सोशल मीडिया जो दौरु आहे। मां चाहींदुसि त असांजा दोस्त जेके ही इंटरव्यू ॾिठो, जिन कचहरी ॿुधी, उहे पंहिंजे तरफ़ां पंहिंजे फेसबुक ते या व्हाट्सएप ते या ग्रुप्स ते इहा ॻाल्हि थोरी इन जी प्रचार कनि त हुकूमतूं
अहिड़नि कमनि खे वधीक सपोर्ट कनि, पोइ ज़ाहिर आहे ॿुधणु पंहिंजो कमु वाको वस, ॿुधणु कमु ॿरोच जो, पोइ ॾिसूं कॾहिं उहे ॿुधनि था ॿरोच जिन जे हथ में वाॻूं आहिनि, ऐं उहे बि कॾहिं इहो सोचनि था त कॾहिं सिंध खे, सिंधी ॿोलीअ खे इहे शयूं केतिरो बचायूं वेठियूं आहिनि, ऐं उन खे बि सपोर्ट जी ज़रूरत आहे। मां सभिनी खे चाहींदुसि दोस्तनि खे त इन ॻाल्हि जो प्रचार कुझु वधीक कयो, त जीअं हुकूमती इदारनि में वेठल सरबराह इन ते ध्यानु ॾियनि ऐं हिननि जी सपोर्ट कनि ऐं सिंधी ॿोलीअ लाइ संजीदगीअ सां सोचनि। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।